अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी भलीकार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं नज़र हेडलाइन ते। पार्लियामेंट जो गॾियल इजलास स्पीकर अयाज़ सादिक जी सदारत हेठि जारी। अक़लियतुनि जे हक़नि लाइ क़ौमी कमीशन जोड़ण जो बिल ऐवान मां अक्सरियत राय सां मंज़ूर। मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि जो एहतजाज, स्पीकर जी डाइस आॾो नारेबाज़ी। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त हीउ बिल अक़लियतुनि जे हक़नि लाइ आहे। कैदी नंबर 804 खे कुझु न थींदो। JUI सरबराह मौलाना फज़ल मान चयो आहे त अहिड़ी कानून साज़ी न कयो जंहिंसां नुक़सान थिए। अक़लियतुनि जे हक़नि जो न कानून जो मसइलो आहे। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर चयो आहे त इस्लाम जे ख़िलाफ़ का बि कानून साज़ी नथी थी सघे। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में कलम 144 लागू। एहतजाजनि, जलसनि ऐं जलूसनि ते 2 महीननि लाइ पाबंदी। इंतज़ामिया जो चवणु आहे त गैर कानूनी सरगर्मी ते कानून फौरी तौर हरकत में ईंदो। शरंगेज़ी कंदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। बानी PTI सां अॼु वकीलनि ऐं घर भातियुनि जी मुलाक़ात जो ॾींहुं। वज़ीर आला KPK सुहेल आफ़रीदी जी अडियाला जेल आमद जो इम्कान। अडियाला जेल जे भर पासे सिक्योरिटी सख़्त, कंटेनर्स रखिया विया। जेल जे वेझो मरकज़ी रोड ॿिन्ही पासनि खां बंदि। बहराम में जो क़त्ल कयल पीरसन जो राइस मिल ॿाहिरां पूरे लाश हथ। ॻोठ गब्बर कलोड़ो वासी शोबान कलोड़ो खे कुझु ॾींहं अॻु क़त्ल करे लाश गुजगुअ में पूरियो वियो हो। मर्द पोस्टमार्टम बैदि वाटसन हवाले। वाक़े ख़िलाफ़ लाश रखी धरणो। वाटसन जो चवणु आहे त वाक़े जी जांच करे मुलविस जवाबदारनि खे जल्द कानून जे कटहरे में आंदो वञे।